GHQ हमले केस ऐं WhatsApp वीडियो वायरल में दलीलन जो ट्रांसक्रिप्ट ॾियण समेत वकीलन जी PTI बानी सां ॼोकी मुलाक़ात जी अपील बि ख़ारिज। दहशतगर्दी टोड़ अदालत 19 सेप्टेम्बर जे WhatsApp वीडियो वायरल में दलीलन जो ट्रांसक्रिप्ट ॾियण वारी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। ATC जे जज रिमार्क्स ॾिना त PTI बानी सां अमां वकीलन जो पैटर्न पहिरियां ई सेट आहे। ॿीहर मुलाक़ात जो हुकुम नथो ॾेई सघिजे ऐं वीडियो लिंक ट्रायल बि नथो रोके सघिजे। अदालत PTI बानी सां वकीलन जी अॼोकी मुलाक़ात जी अपील बि रद्द करे छॾी। पेंशन में कटौती डिस्पेरिटी अलाउंस ऐं ॿियनि मुतालबनि जी मुहित लाइ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते तालीमी इदारनि ऐं ऑफिसिस जी तालाबंदी मुज़ाहिरा। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, बेनज़ीराबाद ऐं लाड़कानो डिवीज़न्स में एहतजाज। ठट्टो, सजावल, बदीन, कड़ियो गवर, उमरकोट, कुनरी, डिगड़ी ऐं जामछोरो में स्कूल्स ऐं सरकारी इदारा बंदि। दौड़, काज़ी अहमद सकरन न्यू सईदाबाद, मटियारी ऐं टंडो आदम में बि तालीमी इदारनि खे ताला हणी एहतजाज कयो वियो। खैरपुर, फैज़गंज, अखरी चौदगी, कंडियारो ऐं उबाहड़ो में भी एहतजाजी मुज़ाहिरा। लाड़कानो, कंबर, शदादकोट, बेरा, मीरो खान, सजावल, जुड़िंजो ऐं ॿियनि शहरनि में भी सरकारी स्कूल्स तोड़े सरकारी इदारा बंद करे मुलाज़िम रस्तनि ते निकिरी आया। स्कूल्स बंद हुजण करे शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं घर वापस। तालीम, सिहत, रेवेन्यू ऐं ॿियनि खातनि जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मंशता ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जो 80 इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। व्हाइट हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अरब ऐं मुस्लिम मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में डोनाल्ड ट्रंप मुस्लिम मुल्कनि जे सरबराहनि ॾाढो गज़ा में जंग खां पोइ जे गवर्नेंस ऐं अमुन बाबति तजवीज़ पेश कंदो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि अमरीका चाहे थो त अरब ऐं मुस्लिम मुल्क गज़ा में फ़ौज मोकिलण ते राज़ी थियनि त जीअं इसराइल निकिरी सघे। अमरीका उहो बि चाहे थो त अरब ऐं मुस्लिम मुल्क फ़लस्तीन में इक़्तिदार जी मुंतक़िली वारे अमल ऐं बहाली जे कमनि लाइ रक़म बि ॾियनि। सदर ट्रंप सां अॼु थींदड़ मुलाक़ात में पाकिस्तान, सऊदी अरब, गडियल अरब अमारात, कतर, मिस्र, उर्दन, तुर्किया ऐं इंडोनेशिया जा अॻुवान शरीक हूंदा। बर्तानिया, कैनेडा ऐं ऑस्ट्रेलिया खां पोइ फ्रांस बि फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करे वरितो। फ्रांसीसी सदर मैक्रोन जो गडियल क़ौमुनि जे कॉन्फ्रेंस में फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण जो ऐलान। सदर मैक्रोन चयो त वधीक इंतज़ार नथा करे सघूं। गज़ा में जंग रोकण जो वक़्तु अची वियो आहे। का बि शइ जंग जो जवाज़ नाहे। हमास बि वधीक 48 यरगमालनि खे आज़ादु करे। हिते में अमुन ॾिसणु चाहियूं था। फ्रांसीसी सदर पारां 7 अक्टूबर जे हमलनि जी मज़मत। ऐं पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ कार्रवाई खां रोके छॾियो। वॾे वज़ीर खे इलेक्शन कमीशन जे नोटिस ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी जस्टिस सैयद अरशद अली ऐं जस्टिस मोहम्मद फ़हीम वली कई। ॿुधणी दौरान जस्टिस सैयद अरशद अली सवाल कयो त 90 ॾींहंनि बाद इलेक्शन कमीशन कार्रवाई कीअं करे सघे थी। इलेक्शन कमीशन जे डिप्टी डायरेक्टर लाइ जवाबु ॾिनो त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो मौजूदु आहे। करप्ट प्रैक्टिसिस ते कार्रवाई थी सघे थी। उन में वक़्त जी पाबंदी नाहे। अदालत इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी कंदे 14 ॾींहंनि में जवाबु तलब करे वरितो।